अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गजाला आबड़ो। अली रजा नजर खास खास खबरों सिंध काबीना लोकल गवर्नमेंट एक्ट में नंढी तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त काबीना के इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले ते डिघो बहस थियो। अदालती फैसले में अहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते असां अॻु ई अमल करे चुका आहियूं। अक्टूबर 2020 में आख़िरी ॿुधणी थी। 1.25 साल खां पोइ फ़ैसिलो आयो। अख़्तियार मकानी खातनि हवाले थी चुका आहिनि। मकानी चूंडूं थियण ताईं कराची में DMCs कमु कंदियूं रहंदियूं। लोकल गवर्नमेंट कानून में तब्दीली लाइ कमेटी जोड़ी आहे। जमायत इस्लामी सां मुआहिदे तहत तरमीमूं कयूं वेंदियूं। सिंध काबीना 40 किलोग्राम कणक जी इमदादी क़ीमत 2200 रुपया मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। 1.4 mm कणक ख़रीद करण जी मंज़ूरी। वॾे वज़ीर कणक जी ख़रीदारी फेबरवरी के आख़िर खां शुरू करण जी हिदायत कंदे चयो त फेबरवरी के आख़िरी हफ़्ते ताईं ख़रीदारी सेंटर खोलिया वञनि। डिंगी ऐं बुंडार ॿेटनि खे प्रोटेक्टेड फॉरेस्ट डिक्लेयर करण समेत सिंध फैक्ट्रीज़ रूल्स 2021 जी बि मंज़ूरी ॾिनी वई। काबीना जेल खाते में ग्रेड 5 खां ग्रेड 15 ताईं 2113 जायुनि जी भर्तियुनि जे लाइ थर्ड पार्टी ओपन बडिंग करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी के घर ते चढ़ाई ऐं संदसि भाउ कोसिन कुरैशी के गिरफ़्तारी खिलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। कराची प्रेस क्लब आॾो सनान कुरैशी की अॻवाणी में एहतिजाजी धरणो। सनान कुरैशी जो चवणु आहे त जेकॾहिं मथस केस आहे त पाण खे सिंधी क़ौम आॾो पेश थो करियां। कोसिन जो कंहिं बि सियासी पार्टी सां तालुक़ नाहे। कोसिन कानून जो शागिर्द आहे। खेसि हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। भाउ जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई त सॼी सिंध में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सनान कुरैशी जे भाउ कोसिन कुरैशी की गिरफ़्तारी बाबत रिपोर्ट जल्द साम्हूं अची वेंदी। सनान कुरैशी हुजे या को ॿियो कंहिं सां बि ज़्यादती न थींदी। कराची वासियुनि लाइ बिजली सस्ती थियण जो इम्कान। नेपरा मूजिब दिसंबर के फ्यूल प्राइस एडजस्टमेंट के मद में बिजली ₹2.59 पैसा फी यूनिट ताईं सस्ती थी सके थी। दिसंबर के फ्यूल एडजस्टमेंट तहत बिजली सस्ती थियण सबब प्रिंस ऑयल जो घट इस्तेमाल है। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट ज़रिए कराची वासियुनि के 3 अरब रुपयनि ताईं फ़ाइदो थींदो। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो अटॉर्नी जनरल के जवाबी ख़त। शहबाज शरीफ चवे तो अटॉर्नी जनरल के ख़त में तासुर मिले तो ख़त सियासी मक़सदनि जे लाइ लिखियो वियो। वफ़ाक़ी काबीना के हिदायतुनि ते लिखियल ख़त शरीफ ख़ानदान के मीडिया ट्रायल ऐं अदालतुनि जे इल्तिवा हेठि केसनि में असरअंदाज थियण जी कोशिश है। ख़त लिखी अदालती हुक्म के नज़रअंदाज कयो वियो। नवाज़ शरीफ की मेडिकल रिपोर्ट्स बाक़ाइदगी सां जमा कराई वेंदियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट के सीनियर तरीन जज जस्टिस उमर अता बंदियाल 28 चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के उहदे जो हलफ खणी वरितो। ऐवान सदर इस्लामाबाद में थियल तकरीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी जस्टिस उमर अता बंदियाल खां चीफ जस्टिस के उहदे जो हलफ खणायो। वज़ीर आज़म इमरान खान फौजी सरबराहन जजन वकीलन ऐं वफ़ाक़ी वज़ीरन समेत ॿियनि अहम शख्सियतुनि जी शिरकत। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो चवणु आहे त जज पंहिंजी इस्लाह कंदा आहिनि। उन करे जस्टिस फ़ाइज़ ईसा केस में अक़लियत अक्सरियत में तब्दील थी। अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सोशल मीडिया ते तूफ़ान बर्पा कयो वियो। सोशल मीडिया ते जजनि ख़िलाफ़ ज़ाती तनक़ीद कई पई वञे। बार जजिस ते तनक़ीद ख़िलाफ़ किरदार अदा करे। सुप्रीम कोर्ट में अॻूणे SSP राव अनवार ख़िलाफ़ अदालत खां मथां क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत राव अनवार जो नालो ECL मां कढण वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। ECL मां नालो कढण लाइ लाॻापियल फोरम सां राब्तो करण जी हिदायत।
मुल्क में महांगाई जी शरह 2 सालनि जी बुलंद तरीन सतह ते पहुंचण बावजूद हुकूमत महांगाई न हुजण जी दावा करे रही आहे। 39% इज़ाफ़े सां महांगाई जी शरह हाणे 13% थी चुकी आहे। हुक्मरान कहिड़े मुंहं सां दावा करे रहिया आहिनि त मुल्क में महांगाई न आहे। पीपी अॻवान शीरी रहमान जो ट्वीट।